दीवा इजाज शेख संजय ओ इन जो फोटू है ये कोने माना ये सजेस्ट फ्रेंड में न अची वेंदा माना कोई ऐड करणो जेके ईअं फेसबुक ते अची वेंदासीं नाला इलाही उन में इन जो नालो बि आयो आहे मां छा इहो इजाज शेख कीअं अहिड़ो थी ख़बर अथई हो जेको गाने में अभिजीत सिंगर थी इंडिया जो हिकिड़ो बड़ी ताज़ा ख़बर है कि तुम खूबसूरत हो ओड़ो आहे चूतियो हिकिड़ो ॾेखारायां थो हीउ फोटू वीडियो ठाहे असांजो माइट त इहे वकास कुरैशी सम्झई वा इहो अहिड़ो थी निशंत कामत अहिड़ो वेठो जेको ठोड़ो थी निशंत कामत इहो निशंत कामत केरु थी ख़बर अथई रॉकी हैंडसम फिल्म न आहे हिन जान इब्राहिम जी हुन में गुंडो हूंदो थी उपज़ा खापाईंदो थी नंढी छोकिरी आहे आख़िर में बाठाणी ऐं सिधो कंदो अथई इहो जान इब्राहिम आहे अहिड़ो आहे निशंत कामत रॉकी हैंडसम इहो थी अब्बासी जंहिंसां मां गेम खेॾंदो आहियां मुकुल देव आहे मुकुल देव हाणे इहो मुकुल देव वरी केरु थी ख़बर अथई सनाब सरदार में शराब पीअंदो थी बाजी भट्टो और बिलो वारो आहे गॾ लत आणंदो अथई वञी हुन में ट्रापी ॾेई हिन स्टोर में किरंदो अथई चूतियो शराबी न हूंदो आहे यार उहो न आहे जय हो फिल्म सलमान खान वारी जंहिंखे बाठा आणंदो थी ज़मीन में सलमान खान दलो हिकिड़ो आहे इहो मुकुल देव अहिड़ो अब्बासी अहिड़ो मुकुल देव हे हो थी वाह आशिक़ चनो मूं वारो दोस्त कराची वारो सफ़ा वाह गनी भाई केदु कयां थी वरी पोइ ॿाहिरि निकिरी ॾिसई त समुंड में केदु थियल थी ईअं सुसराट ई मरी वञे इज़त सां दरबंदि करे अची वापसि वेही रही गनी भाई वाह वांटेड फिल्म वारो चनो आशिक़ चनो हिते स्टाइल अथसि न मां अञा मिलण शराब और में खून अपनी मर्जी डर मत पीले पीले गनी भाई के राज में सब चलता है गनी भाई हिकिड़ो यदि फारूक अबड़ो मास्तर रते दे रहियो इहो आहे सफ़ा अहिड़ो थी आंख भरी भरी इन गाने में जेको हीरो न आहे इहो चूतियो हियांव वॾो हिकिड़ी फिल्म खां पोइ आयो ई कोन फिलहाप एक्टर हिकिड़ो हुते फिल्म बणाई इंडिया में भाई न फारूक अबड़े वरी मोटीअ जी रते दरे में मास्तरी कई वरी हुन फिल्म में बि निरालो अंदाज़ कीअं हाणे पढ़ाइण में बि निरालो अंदाज़ अथई ओड़ो आहे सफ़ा तुमसे अचा कोन्हे अहिड़ो अथई दा इहो जेको तूं चवे थो न इहे कुनाल कपूर वाह चूतियो इहो आजा नचले में नचंदो अथई हुन घिंघिर छोरीअ जो आशिक़ आजा नचले में माधुरीअ जी फिल्म थी आजा नचले हुन में नचंदो थी हुन घिंघिर जो आशिक़ या हुन डॉन टूअ में कंप्यूटर हैक कंदो थी बड़ो हिकिड़ो ट्विच चिप्स जी एडवर्टाइज़ इहो हुन अहिड़ो अथई कुनाल कपूर जेको डॉन टूअ में कंप्यूटर हैक कंदो अथई हुन ट्विच चिप्स जी एडवर्टाइज़ में ईंदो अथई टेढ़ा आहे पर मेरा आहे लाम तीर हिकिड़ो ॾेखारियां थो इहो यार टॉयलेट एक प्रेम कथा अक्षय जो पीउ हूंदो अथई चूतियो घर में काकूस न ठाराईंदो अथई ओड़ो वार ॾेखारियां थो सफ़ा भाई ज़ूम कंदे त ॼणो भई टॉयलेट एक प्रेम कथा अक्षय जी फिल्म थी हुन में चोरीअ सां माना शादी कंदो थी पढ़ियल लिखियल आहे हुनखे वरी तीकण लाइ वरी काकूस ठाराए ॾींदो अथई हुनजो पीउ वरी चई त हिते घर में छो थी हंगे चुतियो आहे उहो सफ़ा अक्षय जो पीउ ओए ओड़े जेको हुन फिल्म में न हूंदो आहे अक्षय जो पीउ हूंदो अथई टॉयलेट एक प्रेम कथा में ओड़ो आहे सफ़ा घर में काकूस न ठाराईंदो अथई अक्षय ठाराईंदो आहे त वरी काकूस खे भञंदो अथई चुतियो हिकिड़ो वाह ॻोल्हियो मां वाह अक्षय जो पीउ